नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या मक्की या मदनी या क़ुरैशी हाशिमी या मौला या मलजा या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैका या हबीबल्लाह। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। आऊं आहियां नात ख़ां मोहम्मद नज़र अब्बासी क़ादरी। प्रोग्राम सलाम रमज़ान सां गॾु अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। मूंसां अॼु महिमान गिरामी आहिनि क़िबला मुफ्ती नजमुद्दीन अशरफ़ी ज़ीद मजदहू। अल्हम्दुलिल्लाह रमज़ान जा बरकत वारा ॾींहं हली रहिया आहिनि। रमज़ान रहमत आहे, रमज़ान बरकत आहे, रमज़ान मग़फ़िरत आहे। अल्लाह पाक हिन रमज़ान जे सदक़े असां सभिनी खे पंहिंजे बख़्शल बाननि में शुमार फ़रमाए। अचो त असां पंहिंजे महिमान जी तरफ़ हलूं था ऐं उन्हनि खे हिन प्रोग्राम में भलीकार चऊं था। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कीअं आहियो मुफ्ती साहब, ठीकु आहियो? जी मज़र भाई खैरियत अल्हम्दुलिल्लाह। माशाअल्लाह हमारी तबीयत ठीक है अल्हम्दुलिल्लाह। अवां जी वॾी महिरबानी जो हर प्रोग्राम जीअं हिन प्रोग्राम में बि अवां टाइम इनायत फ़रमायो। अल्लाह अवां खे ख़ुशि रखे। तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं अवां जा। आमीन। अवां जी महिरबानी अवां असांखे मौक़ो फ़राहम कयो त असां अवां जे ज़रिए सां रमज़ान शरीफ़ जे बरकतनि वारे महीने में सामाईन ऐं नाज़रीन खे जेके रोज़े सां मुतालिक़ मसाइल पेश अचनि था उहे उन्हनि ते असां पहुचायूं। माशाअल्लाह। यकीनन ही प्रोग्राम असांजे बाइस बख़्शिश बणिबो, छो त हिन प्रोग्राम जे तुफ़ैल हुज़ूर जी उम्मत जी इस्लाह थींदी, असांजी बि इस्लाह थींदी। यकीनन काफ़ी अहिड़ा मसाइल आहिनि जेके आम माण्हू खे ख़बर नाहे त ही रोज़े में कहिड़ा मामला थियनि था, त पोइ असांखे उनखे इस्लाह ऐं उनजी रहनुमाई ज़रूरी आहे। सो प्रोग्राम में प्रोग्राम हुजे इस्लामी ऐं हुज़ूर जी नात न हुजे, इहो प्रोग्राम अधूरो अधूरो हूंदो। सो चंद अशार हुज़ूर जी नात जा शामिल कयूं था। सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। तुझे शान मथा कुर्बान नबी, तुझे शान मथा कुर्बान नबी। घोरिया बार बचा जिंद जान नबी, तुझे शान मथा कुर्बान नबी, तुझे शान मथा कुर्बान नबी। घोरिया बार बचा जिंद जान नबी, तुझे शान मथा। ओ बिना पाछे जे तुझो पाक जिस्म, मख खे न वेहण जो तो ते हुकुम। ओ बिना पाछे जे तुझो पाक जिस्म, मख खे न वेहण जो तो ते हुकुम। वध यूसुफ खां आहे तो जो हुस्न, वध यूसुफ खां आहे तो जो हुस्न। पसी हूरो थियो हैरान नबी, तुझे शान मथा कुर्बान नबी, तुझे शान मथा कुर्बान नबी। घोरिया बार बचा जिंद जान नबी, तुझे शान मथा। ओ मेरा जो तोखे जिस्मानी थियो, सारो सेर सजण सुबहानी थियो। ओ मेरा जो तोखे जिस्मानी थियो,
सजण सुबहानी थियो सारो देहु तुंहिंजो आहे ज्ञानी थियो सारो देहु तुंहिंजो आहे ज्ञानी थियो पसी मलक फलक थिया मस्तान नबी तुझे शान मथा कुर्बान नबी तुझे शान मथा कुर्बान नबी घोरिया बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा गुलाम रसूल आया तुझो हित मेहराबपुर में छाहे मुझो ओ गुलाम रसूल आया तुझो हित मेहराबपुर में छाहे मुझो आणियो अरब कयो कुर्ब पेंजो आणियो अरब कयो कुर्ब पेंजो ममरा थी अहां जो मेहमान नबी तुझे शान मथा कुर्बान नबी तुझे शान मथा कुर्बान नबी घोरिया बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा। यकीनन ही दुनिया हुजूर अलैहिस्सलाम जो सदको आहे ऐं ही रमज़ान भी हुजूर जे सदके मिलियो। मुफ्ती साहब हलूं था सवालात जी तरफ़। पहिरियां सवाल आहे अवां खां त भुल में खाइण पीअण सां रोज़ो भॼी पवे थो यकीनन इन जे बारे में कुझु असांजे नाज़रीन खे ऐं सामाईन खे ॿुधाईंदा? तमामु सुठो सवाल कयो आहे मज़हर भाई। सामाईन ऐं नाज़रीन खे आउं इहो ॿुधाईंदो हलां त इहो अक्सर करे पेश अचे थो मामिलो सामाईन सां आवाम सां जी। नाज़रीन इन ॻाल्हि खे बख़ूबी ॾिसंदा हूंदा। तक़रीबन इहो मामिलो आम पेश ईंदड़ मामिलो आहे। इहा ॻाल्हि हिते मां अर्ज़ु रखंदो हलां त अगरि को शख़्स भुल में खाई ऐं पी वठे थो त भुल में खाइण ऐं पीअण सां रोज़ो नथो भॼे। अच्छा। जेकॾहिं को इंसानु भुल में खाए थो त भुल जे खाइण सां उनजे रोज़े ते को असरु न पवंदो आहे। सही। मुस्लिम शरीफ़ जे अंदरि हदीस पाक मौजूदु आहे। सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे त पाण इरशाद फ़रमाइनि था त पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फ़रमायो अगरि को माण्हू भुल जे अंदरि खाई ऐं पी वठे थो पियो त उनखे जुगाए त पंहिंजे रोज़े खे पूरो करे छाकाणि त ख़ुदा उनखे खारायो आहे। अल्लाहु अकबर सुभान अल्लाह। त लिहाज़ा अगरि को शख़्स भुल जे अंदरि खाई ऐं पी वठे थो त उनजे रोज़े ते को बि असरु नथो थिए। उहो रोज़ो पंहिंजो पूरो करे उनजो रोज़ो दुरुस्त आहे। अच्छा अच्छा मोमन मुफ्ती साहब कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त रोज़ो इंसान कॾहिं कैफ़ियत थी तबियत ख़राब थी वञे ऐं मजबूरन उनखे रोज़ो भञणो पवे थो शरई उज़ुर जे हिसाब सां या ईअं बि कॾहिं कॾहिं मतिलबु कहिड़ा सेहतमंद माण्हू हूंदा आहिनि पोइ बि उन जी जिस्म में एतिरी क़ुवत न हूंदी आहे त रोज़ो रखणु पोइ मजबूर उनखे भञणो पवंदो आहे रोज़ो। अच्छा रोज़े जो कफ़ारो कीअं छा आहे उनजे बारे में थोरो जी जी हा ॿुधाईंदा? जेतिरे ताईं रोज़े जे कफ़ारे जो ताल्लुक़ु आहे इहो अलॻि मसइलो आहे। उहो मां अर्ज़ु रखां थो सामने नाज़रीन जे अॻियां। जी बाक़ी रोज़ो भञण वारो मामिलो आहे। हिकिड़ो आहे ॼाणी वाणी भञणु रोज़े खे। हिकिड़ो आहे मतिलबु बीमारी जे आलम में या जेको आहे कि मजबूरी जे आलम में उनखे रोज़ो भञणी पियो। बहरहाल जेतिरे ताईं सवाल जो ताल्लुक़ु आहे कफ़ारे सां त उनजो ताल्लुक़ु कीअं अगरि को ॼाणी वाणी रोज़े खे भञे थो त उनजे मथां कफ़ारो ई लाज़िम थींदो जो सभ खां पहिरियां उनखे ग़ुलाम हिकिड़ो आज़ादु करिणो पवंदो। पर ग़ुलाम वारो हिन वक़्तु सूरत हाल बाक़ी कान्हे। बाक़ी उन खां बाद ॿ शयूं ॿियूं आहिनि। हिकिड़ो आहे त हिकिड़े रोज़े जो कफ़ारो ई आहे जो उहो 60 रोज़ा लगातार पेदनि में रखंदो। अच्छा यानी बिलफर्ज़ अगरि हिकिड़ो रोज़ो हुन ॼाणी वाणी भॻो आहे रमज़ान शरीफ़ जो त 2 महीना लगातार यानी
ईअं बि न आहे त हिकिड़ो महीनो रखे या 10 रोज़ा रखे वरी विच में जेको आहे हिकु ॿ रोज़ो छॾे त वरी नई शइ शुरू करे। अच्छा मुफ़्ती साहिब, हिन में हिकिड़े रोज़े में हुनजी इहा कैफ़ियत थी आहे जो भरी पियो आहे त लगातार इहे मुसलसिल 2 महीना रोज़ा रखण त इहो हिकिड़ो जी हिते ताक़त कुवत जो हिकिड़ो मुज़ाहिरो आहे। जी अल्लाह तबारक व तआला रमज़ान शरीफ़ जे रोज़े जी अहमियत आहे त ॼाणी वाणी अगरि कोई इंसान रोज़े खे भञे थो पियो त उन हिकिड़े रमज़ान जे रोज़े जो उन हक़ीक़त में अगरि को 11 महीना ई रोज़ा रखे त उनजो नेमो बदल नथो थी सघे रमज़ान। जी हा, उन करे उनजी अहमियत जे हिसाब सां उनजो कफ़ारो बि ही आहे त को बि इंसान सेहतमंद तंदुरुस्त हूंदे ऐं ॼाणी वाणी रोज़ो रखी करे रोज़े खे वरी टोड़े थो पियो, अल्लाह तबारक व तआला उनजे लाइ कफ़ारो बि अहिड़ो रखियो आहे त 60 जेके आहिनि रोज़ा उनखे लगातार मुसलसिल लगातार उनखे रोज़ो रखणो पवंदो। इहो हिकिड़े रोज़े जो। अच्छा इतफ़ाक़ हुन में मिसाल हाणे महीनो रखियईं वरी 2 महीने नथो रखी सघे, वरी चए थो मां थोरो गैप कयां वरी बाद में रखां, पोइ वरी उहो कफ़ारो वरी शुरू खां स्टार्ट करणो पवंदो। उहो रोज़े जे लाइ लगातार हुकुम आहे, लगातार हुकुम आहे। जेकॾहिं 1 महीनो त छा, पर जेकॾहिं 59 रोज़ा बि रखे बिलफर्ज़ या 8 मुंहिंजा 59 रोज़ा रखे ऐं उनखां बाद बि वरी नथो रखे त लगातार उनखे दुबारा खां यानी शुरू खां उनखे वरी काउंटिंग करणी पवंदी। मुसलसिल इहो उनजो कफ़ारो आहे। ऐं टी सूरत वरी हीअं आहे त 60 मिस्किननि खे सुबुह ऐं शाम जो खाधो उन्हनि खे खाराए, सहरी ऐं इफ़्तारी उन्हनि खे ॿ वक़्त उन्हनि खे मानी खाराए। बिलफर्ज़ जेकॾहिं रमज़ान शरीफ़ आहे त सहरी ऐं इफ़्तारी आहे, जेकर रमज़ान खां अलावा आहे बिलफर्ज़ 2 वक़्त सिर्फ़ु सुबुह ऐं शाम जो उन्हनि खे 60 मिस्किननि खे उहो ग़रीबनि खे मोहताजनि खे उन्हनि खे मानी खाराए। इहो हिकिड़े रोज़ जो कफ़ारो आहे। लिहाज़ा 3 सूरतूं इहे आहिनि शरीयत मुतहरा जे अंदरि ईंदियूं, उन मां हिकिड़ी सूरत हिन वक़्तु न पैदा आहे। बाक़ी जेके 2 सूरतियूं 60 मिस्किननि खे लगातार सुबुह शाम जेको आहे मानी खाराइणु ऐं 60 रोज़ा जेके आहिनि लगातार रखणु, इहे हिकिड़े रमज़ान जो रोज़ जो कफ़ारो। अच्छा इहो त साहिबे माल वारो जेको हूंदो, साहिबे हैसियत जेको 60 माण्हुनि खे मिस्किन खाराए ऐं हुजे ई पाण मिस्किन, उन लाइ हा इहो बि सवाल हिकिड़ो आहे न उन लाइ। जी हा, मूंखे हिकु हदीस पाक यादि थी अचे, मुस्लिम शरीफ़ जी हदीस पाक आहे। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि हिकु सहाबी आयो ऐं अची करे अर्ज़ु कयईं, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखां रोज़ो जेको आहे उहो भॼी पियो आहे, लिहाज़ा मां छा कयां? पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो त तव्हां ग़ुलाम आज़ादु कयो हिकिड़ो। त हुन अर्ज़ु कयो, या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं ग़ुलाम जी हैसियत न आहे, मूं वटि ग़ुलाम न आहे ऐं मां ग़रीब आहियां। त पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो त पोइ जेको आहे तव्हां लगातार रोज़ा रखो, जेको आहे 60 रोज़ा लगातार रखो, 2 महीना लगातार तव्हां रोज़ा रखो। जेसिताईं हिकिड़ो रोज़ो जेको आहे न रखी सघियो आहियां, 2 महीना मुसलसिल रोज़ा जेके आहिनि मां न रखी सघंदुसि। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो, 60 मिस्किननि खे भला तव्हां सुबुह शाम खाधो खारायो, 60 मिस्किननि खे खाधो खारायो। उनजे वरी उन अर्ज़ु कयो, या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मिस्किन ऐं ग़रीब आहियां, एतिरी हैसियत बि मूं वटि न आहे जो मां 60 मिस्किननि खे मानी खाराए सघंदो हुजां। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो त वेही रहो। थोरी देरि खां बाद हिकु शख़्स पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में हिकिड़ो खारकुनि जो कतलनि जो हिकिड़ो टोकरो खणी आयो। मदीने वारे घोट अलैहिस्सलातु वस्सलाम जो इरशाद फरमायो त उहो शख़्स किथे आहे जंहिं पंहिंजे रोज़े जी पई ॻाल्हि कई, त उहो थियो, या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आउं आहियां। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो, हीउ वठि खारकुनि जो टोकरो, मदीने पाक जे अंदरि जेके ग़रीब ऐं मिस्किन माण्हू आहिनि उन्हनि खे वञी तूं खाराए, मगर वरी अजब जी ॻाल्हि ज़रबा हीअ आहे त वरी उन इहो अर्ज़ु कयो, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मदीने पाक जे अंदरि मूंखां वधीक ग़रीब ॿियो को आहे ई कोन। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमाइनि, तूं खा पंहिंजे बचनि खे खारा। हाणे इहो त मदीने वारे घोट जो इख़्तियार हो, मगर असां वटि अहिड़ो को बि इख़्तियार न आहे। असांखे शरीयत मुतहरा जेका पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान ऐं हुकुम उन्हनि बयानु फरमायो, उन ते असांखे अमल करणो आहे। असां वटि फ़क़ति 3 सूरतूं आहिनि। हिकिड़ी सूरत इहा ई आहे ग़ुलाम आज़ादु करण वारी, उहा हिन वक़्तु नथी पए। बाक़ी 2 सूरतूं आहिनि, हर हाल में उनखे पूरियूं करिणी पवंदियूं। 3 सूरत असां वटि कोन्हे। बाक़ी पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मुख़्तार नबी आहिनि, अल्लाह तबारक व तआला जा उन्हनि खे इख़्तियार रब करीम अता फरमायो आहे, या उन्हनि जो जेको आहे पंहिंजो इख़्तियार आहे। अगरि कंहिंजे लाइ इनायत फरमाइनि था, शफ़क़त फरमाइनि था, या उन्हनि जी करम नवाज़ी। सुभान अल्लाह। यानी इन मां हुज़ूर अलैहिस्सलाम जो इख़्तियार जेको अल्लाह ताला उनखे अता फरमायो हुज़ूर खे, ऐं जेको बख़्शिश बि थी वई ऐं उनजो कफ़ारो बि अदा थी वियो। जी उनजे घर में हिकिड़ो अल्लाह ताला जो रिज़्क़ बि पहुची वियो सरकार जो सदको। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम छा ॻाल्हियूं कजनि, अल्लाह तबारक व तआला जंहिंजे ख़्वाहिश जे तहत पंहिंजा क़िबला ई मटाए छॾे, जंहिंजे ख़्वाहिश जे तहत, जंहिंजी घुर जे सबबु अल्लाह तबारक व तआला
बैतुल मुक़द्दस खां बैतुल्लाह शरीफ़ ॾे जेको आहे बैतुल हराम ॾे काबे करीम खे अल्लाह तबारक व तआला हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़्वाहिश ते पंहिंजो क़िबलो बणाए छॾे। मदीने वारे घोट सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी दुआउनि जे असर इहो अल्लाह तबारक व तआला अॼु वो मस्जिद क़िबलतैन मौजूद है, अवां भी हाज़िर जी हाँ भी बिल्कुल न फ़क़ीर खे भी नसीब थी आहे मदीने पाक जे अंदर। माशाअल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह असां सां नात ख़ान आहिनि, बहितरीन नात ख़ान अब्दुस्समद जेके घोटकी खां ताल्लुक़ रखनि था उहे असां वटि मौजूद आहिनि। अचो त हुनजी ख़ूबसूरत आवाज़ में नाशरी ॿुधूं था। या रसूल अल्लाह उन्ज़ुर हालना या हबीब अल्लाह इस्मा कालना या रसूल अल्लाह उन्ज़ुर हालना या हबीब अल्लाह इस्मा कालना इन्ननी फी बहर हम मुग़रक़ुन इन्ननी फी बहर हम मुग़रक़ुन खुज़ यदी सहिल लना अशकालना या रसूल अल्लाह उन्ज़ुर हालना ओ दाह सुन तू सैयदा दर्दन संदीम कहीं जे दर ते ही वञे दर्दन बंदीम ओ दाह सुन तू सैयदा दर्दन संदीम कहीं जे दर ते ही वञे दर्दन बंदी केर आ मुंहिंजो सजण तुंहिंजे बिना या हबीब अल्लाह इस्मा कालना या रसूल अल्लाह उन्ज़ुर हालना या हबीब अल्लाह इस्मा कालना को अमल ना है मां जहते नाज क्या तुझे आडो कंध पंहिंजो कीअं खणां साईं को अमल ना है मां जहते नाज क्या तुझे आडो कंध पंहिंजो कीअं खणां मूं कई पूरी सदा पंहिंजी अना या हबीब अल्लाह इस्मा कालना या रसूल अल्लाह उन्ज़ुर हालना या हबीब अल्लाह इस्मा कालना दर्द कर मुंहिंजा दफ़े दिलदार तूं लह कबे समरे जी सोहणा सार तूं ओ दर्द कर मुंहिंजा दफ़े दिलदार तूं लह कबे समरे जी सोहणा सार तूं तो सिवा आयूं असां छोरा छिना या हबीब अल्लाह इस्मा कालना या रसूल अल्लाह उन्ज़ुर हालना या हबीब अल्लाह इस्मा कालना डोह बख्शे माफ़ क्यों मुंहिंजी ख़ता पंहिंजो क्यों आजिज़ जमाली ही मिठा ओ डोह बख्शे माफ़ क्यों मुंहिंजी ख़ता पंहिंजो क्यों आजिज़ जमाली ही मिठा बख्शे ॾियो मूंखे सजण पंहिंजी सना या हबीब अल्लाह इस्मा कालना
या रसूल अल्लाह उन्जुर हालना, या हबीब अल्लाह इस्मा अकालना। माशाअल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेहतरीन अंदाज में असांजे दोस्त अब्दुल समद साहब नात पढ़ी। अल्लाह पाक हुज़ूर अलैहिस्सलाम जे शान अतहर जे सदके असां सभिनी जी बख़्शिश फरमाए। बेहतरीन आवाज़ में नात पढ़ी। अचो त मुफ्ती साहब खां वरी सवालात जो सिलसिलो शुरू कयूं था। मुफ्ती साहब, सवाल अव्हां खां हिकिड़ो ॿियो बि आहे, जेकॾहिं को राति जो सुम्ही ऐं निंड करे थो त कॾहिं कॾहिं थकावट जी वजह खां तवील निंड अची वञे थी, पोइ निंड जे दौरान उहो एतिरे क़दुरु जो सहरी जो टाइम बि ख़तमु थी चुके थो। हाणे अचानक सां उनखे जाग थी वई, आज़ान बि थी वई ऐं रोज़ जो टाइम ख़तमु थी वियो। हाणे उन लाइ हिकिड़ो अजीब मामलो हूंदो आहे त हाणे मां कयां छा? अमूमन ईअं थींदो आहे, अव्हां खां बि दोस्त पुछंदा हूंदा जी, इन जे बारे में असांखे थोरो आगाह कंदा, असांजे अवामुन्नास खे जेके हुज़ूर अलैहिस्सलाम जो उम्मती आहिनि उन्हनि खे ॿुधाईंदा। जी मज़हर भाई, तमामु बहितरीनु तमामु सुवाल कयो आहे। अक्सर करे हिन दौर जे अंदरि तमामु ज़्यादा मसरूफ़ियात आहिनि। राति जो माण्हुनि खे 12 थी वञनि था, 1 थी वञे थो, 1:30 2 थी वञनि था। नौजवाननि खे अहिड़ा अक्सर करे मसइला अचनि था, असीं असांखे निंड अची वई, सहरी जे टाइम असां न उथी सघियासीं, हाणे शायदि असांजो रोज़ो थियो अलाए असांजो रोज़ो कोन थियो। बिल्कुलु तव्हां सही फरमायो था। हुननि जे लाइ अर्ज़ु कंदो हलां त जेकॾहिं को अहिड़ी सूरत हाल कंहिंसां पेश अची थी वञे, जेकॾहिं हुनजी अखि नथी खुले ऐं सहरी जो वक़्तु ख़तमु थी वञे थो पियो, हुनखां बाद हुनखे जेॾीमहिल बि अगरि अखि खुले थी पई त हाणे अगरि हुनजी अखि खुली आहे ऐं त हाणे उहो रोज़े जी नियत करे छॾे, उहो रोज़े साण ई आहे। ठीकु, सहरी खाइणु उहा सुन्नत आहे। अगरि सहरी उन न खाधी आहे त हाणे ईअं न आहे त हुनजो रोज़ो न थियो। ठीकु, रोज़ो हुनजो बरक़रार आहे। जीअं अखि हुनजी खुली आहे उनखां बाद हू नियत करे छॾे, मजबूरी खां सहरी हुनजी तरक़ थी वई आहे, ॼाणी वाणी न कई आहे। उनखां बाद बि सहरी जेकॾहिं न कयईं, अखि हुनजी लॻी वई ऐं सहरी जे वक़्तु ख़तमु थियण खां बाद जेको आहे हुनजी अखि खुली आहे त उहो रोज़े साण ई आहे, पंहिंजो रोज़ो पूरो करे जी नियत बसि करे छॾे ऐं उनखां बाद उहो रोज़ो हुनजो। अच्छा, अक्सर इहो बि मुफ़्ती साहिबु थींदो आहे, अमूमन असांखां बि मूंखां बि पुछंदा आहिनि त मुफ़्ती साहिब खां या उलमा इकराम खां इहो सुवालु पुछी ॾियो। ईअं थींदो आहे त हाणे थोरे टाइम में माण्हू खे जाग थी, हाणे तकड़ में त ज़ाहिर आहे अहिड़ो सहरी करणु ॾाढो ॾुखियो अमल हूंदो आहे, तयारु बि न आहे, तयारु करणी आहे। पोइ इहो आसरो ॾींदा आहिनि दिलि खे त भई हाणे ठीकु आहे, हीअ आज़ान अचे थी, ॿिए मोहले जी आहे, मुंहिंजे मोहले जी अचे त तेसि ताईं मां खाई बि वठां। इहो बि अमूमन सुवालु कंदा आहिनि। इन जे बारे में थोरो ॿुधाईंदो, छो जे करे जॾहिं त टाइम आज़ान ऐं रोज़े जो अलॻि आहे। जी बिल्कुलु सही फरमायो था मज़हर भाई। मूं बि ॾिठो आहे त अक्सर करे असांजा दोस्त जेके आहिनि नौजवान, ख़ासि करे अवामुन्नास जे अंदरि इहो मसाइलो अचे थो त उहो आज़ान जो इंतज़ारु कंदा रहंदा आहिनि। जी जी, अञा पहिरीं आज़ान आई आहे, अञा आख़िरी आज़ान न आई आहे। हालांकि रोज़े जे सहरी जे इख़्तिताम जो ताल्लुक़ जेको आहे उहो आज़ान सां न आहे, आज़ान जो ताल्लुक़ नमाज़ सां आहे। हिन वक़्तु त इंतिहाई आसानी आहे त हर हिकु जमात जे तरफ़ां कैलेंडर्स रमज़ान शरीफ़ जा छपाया वञनि था पिया, उन जे अंदरि सहरी जे जेको आहे पूरे थियण जो इख़्तिताम जो टाइम लिखियो पियो हूंदो आहे त जीअं ई हिकिड़ो सहरी जो टाइम आहे बिलफ़र्ज़ ख़तमु थियण वारो, उनखां 3-4 मिंट अव्वल जेको आहे सहरी खे ख़तमु करे छॾे। ईअं न आहे त हाणे नमाज़ जो आज़ान जो इंतज़ारु करे थो वञा, पहिरीं आज़ान आई आहे या आख़िरी आज़ान न आई आहे, एतिरे ते खाईंदो रहां त अगरि अहिड़े तरीक़े सां खाईंदो रहंदो त हुनजो रोज़ो कोन थींदो। छाकाणि त रोज़ो जेको आहे सहरी जो ताल्लुक़ वक़्त साण आहे, आज़ान साण न आहे। आज़ान जो ताल्लुक़ नमाज़ साण आहे, रोज़े साण न आहे। बचपन खां इहो ज़हन में विधो वियो आहे त भई आज़ान ईंदी त तव्हां सहरी बंदि कंदो, आज़ान ईंदी त तव्हां इफ़्तारी कंदो। इहो घरनि में अमूमन इहो बचपन खां इहो ज़हन में अक्सर करे इहो आहे, तॾहिं ईअं थींदो आहे। अक्सर माण्हुनि खे मोबाइल में कैलेंडर में जेको आहे इफ़्तारी सहरी जो मौजूदु न, पोइ बि मैसेज कंदा आहिनि व्हाट्सअप ते त मज़हर भाई ॿुधायो त रोज़े जी इफ़्तारी जो या सहरी जो टाइम छा आहे। हालांकि उन्हनि जी मोबाइल में पाण हूंदो, पोइ बि कंफर्म कंदा आहिनि। इहो छा जे करे? जी सही फरमाया था, इहा ॼाण न हुजण जे करे आहे। अच्छा, जीअं सहरी जो ताल्लुक़ वक़्त साण आहे या इफ़्तारी जो ताल्लुक़ बि वक़्त साण आहे। बसा औकात के माण्हू ईअं चवंदा आहिनि त वाह हाणे आज़ान अञा न आई आहे, हाली तव्हांखे रोज़ो जेको आहे न आहे खोलणो, हालांकि वक़्तु थी चुको हूंदो आहे। या वरी हीअं हूंदो आहे वाह आज़ान अञा हाणे आई आहे, आज़ान जेतिरे ते पूरी न आहे थियणी तोखे त आहे खाइणु। हालांकि आज़ान जो ताल्लुक़ मूं अर्ज़ु कयो, चाहे इफ़्तारी हुजे या सहरी हुजे, आज़ान नमाज़ लाइ हूंदी आहे। रोज़े जो ताल्लुक़ आज़ान साण न आहे।
सही रोज़े जो तालुक़ु वक़्त साण आहे। बिलफ़र्ज़ जेको वक़्तु सहरी जो आहे या जेको वक़्तु अफ़्तार जो आहे 2-3 मिंट पहिरियां सहरी में खाधे खे बंदि करे छॾणु घुरिजे ऐं अफ़्तारी जे खां 2-3 मिंट वक़्त खां 2-3 मिंटनि खां बाद अफ़्तारी करणु घुरिजे। इहो मुस्तहब अमल आहे। बाक़ी आज़ान जो तालुक़ु नमाज़ साण आहे ऐं इहा दोस्तनि खे ज़हन में रखणु घुरिजे। आज़ान जो तालुक़ु रोज़े साण न आहे त पोइ हाणे आज़ान जेका आहे जो अक्सर करे अहिड़नि दोस्तनि जा घणनि जा रोज़ा नथा थियनि जेके फ़क़ति सहरीअ में आख़िर ताईं 3-4 आज़ानूं जेके आख़िरी आज़ान ॿुधण ताईं उहो इंतज़ारु कंदा आहिनि, खाईंदा पीअंदा रहंदा आहिनि। अक्सर में मुफ़्ती साहिबु ईअं बि हूंदो आहे त जेके हरूभरू बि आलिम दीन बणिजण जी कोशिशि कंदा आहिनि, हालांकि आलिम दीन न हूंदा आहिनि, उहे बि फ़तवाऊं ॾींदा आहिनि त भई आज़ान अचे थी, तव्हां हुन जे दौरान खाओ पीओ, ठीकु आहे, पोइ मतिलबु तव्हांजी आज़ान पूरी थी तव्हां हुन सां मतिलबु तव्हांजो रोज़ो थी वियो। बिल्कुलु सही फ़रमायो था। माण्हुनि खे ग़लति गाइड कनि था न, नाज़रीन खे गैर आलिम आहिनि। बिल्कुलु मज़हर भाई सही था चओ। नाज़रीन खे मां इहो बि ॿुधाईंदो हलां त अक्सर करे इहे माण्हू ॾिठा आहिनि, मां बि अक्सर करे ॾिठा आहिनि, अगरि इन खां का शइ पुछा कयो त उहे चवंदा आहिनि त मुंहिंजे ख़्याल में हीअं ॻाल्हि आहे। ॾिसो मुंहिंजे ख़्याल में, अच्छा मुंहिंजे ख़्याल में हीअं आहे त उहा आख़िरी आज़ान ताईं तव्हां खाईंदा पिया, मुंहिंजे ख़्याल में हीअं आहे त हीअं करणु घुरिजे। असांजे ख़्याल सां छा थींदो आहे, जेको शरीयत मुताहरा बयानु फरमायो आहे उन सां थींदो आहे। बिल्कुलु। पर असांजे ख़्याल जो को बि अमल दख़ल न हूंदो आहे। त अक्सर करे जेके अहले इल्म न हूंदा आहिनि पोइ उहे विच में ज़रूरु ॻाल्हि कंदा आहिनि। इन में अवामुन नास जेको आहे त जी हा बिल्कुलु बेराह रवी जो शिकार थिए थी। बिल्कुलु। ऐं अहिड़नि अगरि अहिड़नि जे कंहिं ॻाल्हियुनि ते को अमल करे ऐं करे थो पियो ऐं उनजो रोज़ो जेके नथो थिए त उनजो गुनाह उनजे मथां ई पवंदो, ग़लति फ़तवा ऐं ग़लति हुनखे ॿुधाई। लिहाज़ा नाज़रीन खे इहो ॿुधाईंदो हलां त आज़ान जो ताल्लुक़ु चाहे सहरी वारी हुजे चाहे अफ़्तारी वारी हुजे, आज़ान जो ताल्लुक़ु नमाज़ साण आहे। जी सुबुह वारी आज़ान जो ताल्लुक़ु फजर नमाज़ साण आहे, शाम वारी अफ़्तारी वारी आज़ान जो ताल्लुक़ु मग़रिब नमाज़ साण आहे। बाक़ी रोज़े जो जेको वक़्तु मुक़ररु आहे कैलेंडर्स में हर हिकु इलाइक़े जे पंहिंजे पसगिरदाई जे एतवार सां जीअं लाड़काणे जे पसगिरदाई आहे या जेको आहे ॿिया शहर आहिनि, दादू आहे, अकंबर आहे, शदात कोट आहे, तव्हांजो गंबट आहे, मेहड़ आहे, ख़ैरपुर नाथन शाह आहे, हर कंहिंजा पंहिंजा कैलेंडर्स जेके आहिनि उहो टाइम उन वक़्त जे एतबार सां उलमा कराम जेके आहिनि उहे छपाईंदा आहिनि। त लिहाज़ा वक़्त खे ॾिसी करे जेको सहरी जो टाइम आहे उहो त कैलेंडर ते लिखियो हुन खां 3-4 मिंट पहिरियां जेका आहे ख़तमु करणु घुरिजे ऐं अफ़्तारी जो जेको टाइम लिखियलु आहे उन खां 3-4 मिंट खां बाद में अफ़्तारी करणु घुरिजे। इहो बहितर अमल आहे। जी नाज़रीन, मां ॿुधो त मुफ़्ती साहिबु असांखे हिकिड़े बहितरीन अंदाज़ में वाज़े ॿुधायो त आज़ान जो जेको ताल्लुक़ु आहे उहो नमाज़ सां आहे। रोज़े सहरी ऐं इफ़्तारी जो सिर्फ़ु टाइम हूंदो आहे, वक़्तु हूंदो आहे। जीअं कैलेंडर्स मौजूदु आहिनि, अवां उन ते ॾिसी करे अवां अञा एहतियातन 2-3 मिंट अॻु में सहरी ऐं इफ़्तारी कंदा। सो जेके गैर आलिम आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त अवां हुज़ूर अलैहिस्सलाम जी उम्मत खे भटकाइण जी कोशिशि न कयो। अव्हांखे पुछिणो आहे कोई मसाइल वग़ैरह त आलिम दीन सही अक़ीदा खां पुछो। असां बि पुछंदा आहियूं, पुछण में को ऐब नाहे। जीअं मुफ़्तियान कराम आहिनि असांजा, त उन्हनि खां पुछो दीनी मसाइल, उन्हनि सां गॾु सोहबत इख़्तियार कयो ताकी असांखे एतिरी त ख़बर पए त रमज़ान जा अहकाम या शरीयत मुतहरा जा जेके अहकाम आहिनि केतिरा आहिनि, कीअं आहिनि। सो उमेदु आहे त अवां मां हुस्न ज़न रखूं था, अवां उलमा कराम सां राब्तो कंदा ताकी असां बहितरीन तरीक़े सां रमज़ान जा रोज़ा रखी सघूं ऐं मसाइल जेके असां हल करे सघूं। अच्छा मुफ़्ती साहिबु हिकिड़ो ॿियो बि सुवालु आहे, रोज़े जी दौरान सहरी करे माण्हू सुम्हे थो त इहतिलाम पइजी वञे थो, सो उन जे बारे में थोरो ॿुधाईंदा। इहो बि अहम सुवालु आहे। नौजवाननि सां अक्सर मामिलो थिए थो पियो, जेकॾहिं कंहिं दोस्त सां अहिड़ो को मामिलो थिए थो, राति जे टाइम में उहो सुतो आहे ऐं जीअं निंड मां उथियो आहे त हुनखे जेको आहे इतलाम पियो आहे, कपिड़नि जे मथां जेको आहे अहिड़ा निशानात वग़ैरह हुनखे नज़र अची विया आहिनि। त हाणे उन जे लाइ हीअं आहे त सभ खां पहिरियां ॾिसे त सहरी जेको आहे उन में वक़्तु केतिरो बचियो आहे। सही, जेकॾहिं एतिरो वक़्तु आहे जो हे गुसुल करे सघे थो पियो त हे पहिरियां गुसुल करे, गुसुल करण खां बाद जेको टाइम बचे थो उन में उहो सहरी करे वठे। पर बिलफ़र्ज़ जेकॾहिं उथियो आहे त बिल्कुलु 2-3 मिंट बचिया आहिनि बाक़ी, ऐं उनखां अलावा जेकॾहिं हे गुसुल करणु वेंदो त जेको आहे हिन जी सहरी हली वेंदी। सही, ऐं बाद में हिनखे बुख ते जेका आहे जिस्म में तकलीफ़ अची सघे थी ऐं उनखां अलावा रोज़े में परेशानी जो सबबु बणिजी सघे थो त उहो गराड़ा करे छॾे, नक में पाणी ॾेई छॾे ऐं उनखां बाद जेको आहे फ़र्ज़ अदा करे छॾे। जी हा, गराड़ा करे ऐं नक में पाणी ॾेई छॾे, उनखां बाद उहो पंहिंजो
जेको आहे सहरी जल्दी जल्दी करे वठे, उन खां बाद जेको आहे सहरी करण खां बाद गुसल करे छॾे। अच्छा असां नाज़रीन माशाल्लाह ॿुधनि बि था, ॾिसनि बि था, बाद में बि ॾिसंदा। असांखे गुसल जा फ़राइज़ बि इन सां ॿुधाए छॾियो ताकी जेके नवां दोस्त आहिनि जेके गुसल जा फ़राइज़ ख़बर न आहे त इहे उन्हनि खे बि अची वञे ज़हन में। नाज़रीन खे आउं ॿुधाईंदो हलां त गुसल जे अंदरि अगरि कंहिंखे जेको आहे हाजत थिए थी त गुसल जे अंदरि गुसल जनाबत जे अंदरि 3 फ़र्ज़ आहिनि। हिकिड़ो फ़र्ज़ु हुननि जा हीअ आहे गराड़ा करणु। ठीकु। गराड़ा चइबो आहे जेको आहे हलक ताईं पाणी खे पहुचाइणु। सही। हिकिड़ो आहे रुज़ू में असां गुरड़ी कंदा आहियूं। ठीकु। ऐं गराड़ा उनजे अंदरि मुबालगो आहे, यानी पाणी जेको आहे वात जे अंदरि सही तरीक़े सां सॼे वात जे अंदरि पहुचाइणु। ठीकु। को बि हिसो अंदरि ख़ुश्क न रहिजी वञे। ठीकु। अहिड़े तरीक़े सां नक जे नरम हॾी ताईं पाणी जो पहुचाइणु। ठीकु। 3 दफ़ा सुन्नत आहे, हिकु चकर कम से कम फ़र्ज़ आहे। ठीकु। उन खां बाद सॼे जिस्म ते अहिड़े तरीक़े सां पाणी खे वहाइण जो काथां बि सॼे जिस्म मां वार बराबरि बि सुको हिसो न रहे। सही। अहिड़ियूं जॻहियूं जिस्म जूं जाथां जेकॾहिं दोस्त सम्झे थो त हिते पाणी जेको आहे न सही तरह न पहुची सघंदो त जेको आहे हथ वग़ैरह सां जेको आहे उहो मले ऐं पाणी खे पहुचाए। मिसाल बगलनि वारा पासा आहिनि, कननि वारियूं साइडूं आहिनि, जेकॾहिं औरत आहे त वालियूं वग़ैरह पातल आहिनि, नक जे अंदरि जेकॾहिं फुल्लो वग़ैरह आहे त उन्हनि खे उहो हरकत ॾे, या मुंडी वग़ैरह आहे उनखे हरकत ॾे त सही तरीक़े सां पाणी जेको आहे ख़ुश्क न रहे। हा, ख़ुश्क न रहे। त इहे 3 फ़र्ज़ आहिनि गुसल जे अंदरि। त टियों जेको फ़र्ज़ु आहे उहो इहा सॼे जिस्म ते सही तरीक़े सां पाणी जेको आहे उहो वाहे। जेके फ़राइज़ आहिनि 3 फ़र्ज़ आहिनि, गराड़ा करणु ऐं नक में पाणी ऐं सॼे जिस्म ते पाणी। अच्छा, इन जी तरतीब अॻिते पोइ थी वञे उहो फ़र्क़ु नथो पए? हा, तरतीब जे बारे में। जी हा, तरतीब जेकॾहिं अॻिते पोइ थी वञे थी त कोई फ़र्क़ु न आहे। सिर्फ़ु फ़र्क़ु हीअ आहे त इहे अदा थियणु घुरिजनि। फ़र्ज़ु रहे कोई न। फ़र्ज़ु रहे कोई न। ठीकु आहे। जेकॾहिं बिलफ़र्ज़ सॼे जिस्म खे पहिरियां पाणी वहाए वियो, उन खां बाद हिन गराड़ा कया या नक में पाणी न त हुनजो गुस्ल जनाबत अदा इहो लही वियो, पाक थी वियो आहे। ठीकु आहे। जी नाज़रीन, अल्हम्दुलिल्लाह अव्हां ॿुधो काफ़ी मसला मसाइल अव्हां ॿुधा हूंदा, यकीनन अव्हांजे ईमान में ताज़गी आई हूंदी। मूं बि काफ़ी कुझु सिखियो मुफ़्ती साहिब खां। प्रोग्राम टाइम पूरो थियण वारो आहे, असां अव्हां खां इजाज़त वठंदासीं। प्रोग्राम सलाम रमज़ान सां गॾु असांजा मुफ़्ती डॉक्टर नजमुद्दीन अशरफ़ी साहिबु, उन्हनि जी वॾी महिरबानी। इंशाअल्लाह ॿिए कंहिं प्रोग्राम में तेसि ताईं इजाज़त ॾींदा। नाथ खां मोहम्मद मज़हर अब्बासी अव्हां खां इजाज़त वठे थो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।